नाज़रीन, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन पारां मुख़्तलिफ़ शयुनि जा बिज़नेस करण लाइ शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लगाया आहिनि। हिन मेले जो इफ़्तिताह जेको आहे सो कमिश्नर सखर ऐं वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर कयो आहे। वॾे अंग में जेके आहिनि शागिर्दनि हिते शिरकत कई आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि खाधे पीते ऐं ॿियनि शयुनि जा स्टॉल लॻाया आहिनि। अचो त उन हवाले सां कमिश्नर सखर ऐं हिते जिन स्टॉल लॻाया आहिनि शागिर्दनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। मां सम्झां थो त हीअ बिज़नेस इंस्टीट्यूट शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे तरफ़ां हिन तरह जो मेलो ऐं हीअ एग्ज़िबिशन जेका आहे हीअ काफ़ी मीनिंगफुल आहे ऐं जंहिं तरह सां शागिर्द पंहिंजूं पंहिंजूं जेके शयूं आणे उन्हनि में नवां आणे कुझु तब्दीलियूं आणे जंहिं तरह सां हिते प्रेज़ेंट कनि पिया असीं ॾिसूं पिया त उन्हनि में ॿ शयूं नज़र अचनि पियूं। हिकिड़ी क्वालिटी त शयूं क्वालिटेटिव जेके आहिनि से नज़र अचनि पियूं ऐं नंबर ॿ त हीअ शयूं इकनॉमिकल आहिनि। शुरूआत हितां कंदुसि त वी आर प्राउड ऑफ अवर स्टूडेंट्स त हिन नंढड़ी उमिरि में हिननि इहो रियलाइज़ कयो आहे त बाबा पढ़ण खां पोइ असांखे को कमु करिणो आहे ऐं जेकॾहिं कमु करिणो आहे त उनजी सुठी शुरूआत किथां कयूं ऐं उन सिलसिले में हिननि अॼु जेको आहे सो हीअ बिज़नेस मेले जे शिकिल में पाण खे हेतिरे जेको आहे सो डिमॉन्स्ट्रेट कराइनि था, सभु कुझु असांखे ॾेखारनि था त असां किथां पंहिंजे लाइफ जी शुरूआत कंदासीं, किथां कीअं कमाई कंदासीं। प्राइवेट सेक्टर में तमामु घणी ज़रूरत आहे हिननि नौजवाननि जी। शर्त रुगो इहो आहे त हिननि खे उहो इश्क हुजे त असांखे हाणे जेको आहे सो ईमानदारी सां कमाए ऐं पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे। हिन में जेका असांजी लोकेशन आहे उहा आहे खैरपुर शाह हुसैन बाईपास। उन में रीज़न असांजो इन पोयां इहे आहे त खैरपुर खे अॼु असां जेकॾहिं कंहिं बि एंगल खां ॾिसूं कहिड़ी बि एंगल खां ॾिसूं त उहो रेपिडली ग्रोथ करे ई करे थो। ठीकु आहे, हिन में असां तक़रीबन हर सर्विस प्रोवाइड कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल जीअं 24/7 असां इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड कंदासीं, नेचुरल गैस प्रोवाइड कंदासीं ऐं ॿियूं जीअं वाईफाई थी वई फॉर एग्ज़ाम्पल। ऐं असां हिकु त चाट जो खोलियो आहे, ॿियो त आइसक्रीम जो खोलियो आहे। मक़सदु इहो आहे त असां बिज़नेस पढ़ूं था। साईं जन चयो त तव्हां बिज़नेस करे ॾिसो बिज़नेस में थींदो छा आहे, एक्सपीरियंस तव्हांखे थींदो, रिस्क जी ख़बर पवंदी, तव्हांखे ख़बर पवंदी बिज़नेस में इन्वेस्ट कीअं कबी, कीअं सेल थींदी, कस्टमर खे कीअं छिकबो, हर शइ असां हिन में सिखूं था पिया। बिज़नेस डिपार्टमेंट जो एंटरप्रीनरशिप मेला थींदो आहे, असांजो 7हों मेलो आहे, 7th एंटरप्रीनरशिप मेला। ऐं उन में असांजे लाइ न बिज़नेस प्लान जे लाइ ऐं मोटिवेशन जे लाइ असांखे बिज़नेस कराईंदा प्रैक्टिकली। इस मेले में हमने फेस पेंटिंग का स्टॉल लगाया है। हम पाकिस्तान स्टडीज़ डिपार्टमेंट से हैं। हमने फेस पेंटिंग का स्टॉल लगाया है बच्चों के एंटरटेनमेंट के लिए। जो बच्चे आते हैं उनकी फेस पे क्रिएटिव मतलब कुछ क्रिएटिव करने के लिए हमने ये सब बनाया है। कपड़ा रखिया आहिनि, चूड़ियूं रखियूं आहिनि, जेको आहे मुंडियूं वग़ैरह, वॉचिस वग़ैरह जेके हर शइ आहिनि स्टॉलर्स एंड गर्ल्स लाइ हर सहूलियत माना गर्ल्स जी माना हिते रखी आहे। माना इहो माना इहो स्टॉल्स लॻाया आहिनि बिज़नेस करण लाइ। त ॾिसूं फ़ाइदो केतिरो थो पए बिज़नेस में, अॻिते वञी असां पंहिंजे फ्यूचर में बिज़नेस करण था चाहियूं। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादिम जुड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।